जंगी मशकुन ऐं विच ओभर में सामूंडी बेड़नि जी आमद खां पोइ ईरान आबनाई हमले में फ़ौजी मशकुनि जो ऐलान करे छॾियो। बर्नी मीडिया मूजिब ईरान फ़ौजी मशकुनि जे हवाले सां नोटम जारी करे छॾियो। नोटम में चयो वियो आहे त आबनाई हमले जी चौधारी उॾामूं 27 जनवरी खां 29 जनवरी ताईं 25,000 फुटनि खां हेठि न कई वञनि। पासदारनि इनक़लाब जो चवणु आहे त जेकॾहिं आमरीकी जहाज़ ईरानी इलाक़ाई पाणिनि में दाख़िल थियनि था त उहे हमलो कंदा। आमरीकी सदर घणो कुझु ॻाल्हाईंदो आहे। जंग जो फ़ैसिलो मैदान ते कयो वेंदो। आमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिकु सामूंडी बेड़ो ईरान ॾांहुं वधी रहियो आहे। उम्मीद त ईरान असां सां डील करे वठंदो। जून में ईरान जे एटमी सलाहियत ख़त्म कई। ईरान में फ़ौजी कार्रवाई में को बि शहरी मारिजी न वियो। आमरीकी सदर विचे मुदे वारनि चूंडुनि लाइ मुहिम जी शुरूआत जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त हू विचे मुदे वारी चूंड सवलाई सां खटींदो। जेकॾहिं हू चूंडूं हाराए वियो त अमरीका घणो कुझु विञाईंदो। सऊदी अरब ईरान खिलाफ कंहिं बि क़िस्म जी अगराई खे रद्द करे छॾियो। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान ऐं सऊदी अरब जे वली अहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान विच में टेलीफोनिक राब्तो। ईरानी मीडिया मूजिब ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सऊदी वली अहद सां ॻाल्हाईंदे चयो त ईरान अञा बि जंग खां बचाव लाइ कयल हर क़दम जी आजियां करे थो। ईरान खिलाफ आमरीकी धमकियुनि सां इलाक़े में अदम इस्तेहकाम खां सवाइ ॿियो कुझु बि हासिल न थींदो। वली अहद मोहम्मद बिन सलमान चयो त सऊदी अरब ईरान खिलाफ कंहिं बि क़िस्म जी अगराई खे रद्द करे थो। ईरान ते हमले जी सूरत में हू पंहिंजूं हवाई हदूं या रस्ता फराहम न कंदा। सऊदी अरब इलाक़ाई सलामती लाइ ईरान सां सहकार लाइ तयार आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं गॾियल अरब इमारात जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान विच में अबूज़ेबी में मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि जे विच में पुराणनि ऐं ॿाहिराणनि लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण बाबति ख़्यालनि जी ॾेवट। ॿिन्ही अॻवाननि पाकिस्तान ऐं गॾियल अरब इमारात जे विच में ॿतरफ़ी सहकार जी सभिनी रुखनि जो जाइज़ो वरितो। वापार, सीड़पकारी, तवानाई, इंफ्रास्ट्रक्चर, टेक्नोलॉजी ऐं अवामी राब्तनि समेत मुख़्तलिफ़ शोबनि में नवनि मौक़नि जी ॻोल्हा ते ज़ोर। ख़िते में अमन, इस्तेहकाम ऐं चटादार तरक़ी खे हथी ॾियण लाइ करियल अज़्म जो वर्जा कयो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी सां अबूज़ेबी पोर्ट्स ग्रुप जे इख़्तियारियुनि जी मुलाक़ात। कराची पोर्ट ते तोसी में सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। मुलाक़ात में पाकिस्तान में अबूज़ेबी पोर्ट्स जी सीड़पकारी ऐं बंदरगाहुनि जी जदीद इंफ्रास्ट्रक्चर ते ॻाल्हि ॿोल कई वई। सदर मुल्क सां गॾियल अरब इमारात जे वज़ीर शेख नहयान बिन मुबारक अल नहयान मुलाक़ात कई। गुल प्लाज़ा थाने में औरत समेत वधीक 4 माण्हुनि जी वाक़ियात जी सुञाणप थी वई। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया तारिक जो चवणु आहे त गुल प्लाज़ा जे मलबे मां हथायल वाक़ियात जी सुञाणप कोसर परवीन, हस्साम मोहम्मद, मोहम्मद अशरफ ऐं मोहम्मद आरिफ तौर कई वई आहे। हींअर ताईं मलबे मां हथायल 27 लाशुनि ऐं वाक़ियात जी सुञाणप मुकमल थी वई आहे। 20 माण्हुनि जी सुञाणप DNA ज़रिए सिंध फॉरेंसिक DNA लेबोरेटरी यूनिवर्सिटी में कई वई आहे। गुल प्लाज़ा थाने में गुम थियल 83 माण्हुनि जे हवाले सां 56 ख़ानदाननि जा फैमिली रेफरेंस नमूना गॾु कया विया आहिनि। गुल प्लाज़ा जी अॾावत में घटि 2 साल लॻंदा। सिंध सरकार गुल प्लाज़ा जे ॿीहर अॾावत कंदी। इमारत में जेतिरा दुकान हुआ ओतिरा ई ठाहिया वेंदा। प्लाज़ा ॿीहर ठहण ताईं मुतासिर वापारियुनि खे वेझी वारनि प्लाज़नि में दुकाननि में मुंतक़िल कयो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमर जूं ख़ानगी TV चैनल सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त असांजो पहिरियों मक़सदु माण्हुनि जूं जानियूं बचाइण ऐं वापारियुनि जी बहाली आहे। कराची चैम्बर ऑफ कॉमर्स हुकूमत सां गॾिजी मार्केट एसोसिएशन सां SOPs ते ॻाल्हि ॿोल करे रही आहे। जिन मार्केटुनि में SOPs मुकमल न थींदियूं उन्हनि मार्केटुनि खे बंदि कंदासीं। गुल प्लाज़ा खे बाहि लॻण वारे वाक़े जी वॾे वज़ीर इंक्वायरी जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इंक्वायरी रिपोर्ट कंहिं बि वक़्तु अची सघे थी। जेकॾहिं इंक्वायरी रिपोर्ट इत्मीनान जोगी न थी त फ़ौरी तौर अदालती जांच कराईंदासीं। रिपोर्ट में जंहिं बि ज़िम्मेदार खे नामज़द कयो वियो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वादी तेरा में दहशतगर्द की मौजूदगी सबब ऑपरेशन अंटर बणिजी वियो आहे। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला चयो आहे त वादी तेरा में कंहिं बि वक़्तु ऑपरेशन थी सघे थो। इलाइक़े जे माण्हुनि खे फ़ौज सां सहकार करण चयो वियो आहे।
वादी 13 में मंशियात एक वरी सनत मौजूद है जिते लगभग 12,000 एकड़ जमीन ते भंग पोखी वजे थी। दहशतगर्द मंशियात व्यापार में पैसा कमाइन था। दहशतगर्द खिलाफ कंहिं बि क़िस्म की नरमी न कई वेंदी। केपी हुकूमत अहिड़ो तासुर ॾियण जी कोशिश करे रही है ॼण खेनि कुछ भी खबर न हुजे। फौज कंहिं बि इलाइक़े में शहरी आबादी के लॾपलाइण जो न चयो आहे। एंटी करप्शन कराची की अदालत तरफा जमीन की खातन में फेरफार ऐं जालसाज़ी केस में शाहिद पेश न करण ते जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार। रेवेन्यू खाते में खातन में फेरफार ऐं जालसाज़ी करे 1,14,84,000 रुपया रिश्वत वठण वारे केस की ॿुधणी असिस्टेंट कमिश्नर एजाज हालेपोटो ऐं शबाना कंवल समेत हुणवी जवाबदार अदालत में पेश। शाहिद पेश न करण ते अदालत पारां जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार। ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर के केस जा शाहिद पेश करण की हिदायत। कराची के इलाइके गुलिस्तान जौहर में रिहायशी इमारत अंदर कायम क्लिनिक में बाहे पीरसन सड़ी फौत। पोती जी 91 वरे जे मोहम्मद उस्मान के नाले से सुञाणप। फायर ब्रिगेड अमले पहुंची बाहे ते ज़ाब्तो आणे वरितो। बिरासिटी वरसां ॻोठ कासिम खाई वेझो 8 वरे जे नीगर जो फाहो ॾिनल लाश हथ। नीगर जी अली हैदर पुट मोहम्मद खान बिरोही तौर सुञाणप। वारसन जो क़ौमी शारा ते लाश रखी धरणो। पोती नीगर के भाउ जे चवण आहे त अली हैदर गुज़िरियल ॾींहं खां गुम हो। ॻोल्हा कई पर संदसि को पतो पइजी न सघियो। सुबुह मज़दूरी ते वेंदड़ ॻोठाणनि ॿुधायो त ॻोठ भरिसां पानी की खॾ वटि भाउ जो लाश पियल आहे। पुलिस मूजिब नीगर जो पंहिंजे अगट सां फाहो ॾिनल लाश खॾ भरिसां मिलियो। रते देरे में जवाबदारन गवर्नमेंट बॉयज प्राइमरी स्कूल मोहम्मद आशम भट्टी में लगल सोलर सिस्टम जूं प्लेटूं वञी छॾियूं। वाक़े खिलाफ उस्तादनि शागिर्दनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। हेड मास्टर जो चवण आहे त अणॼातल जवाबदार स्कूल में लगल सोलर प्लेटूं भॼी नुक़सान करे विया आहिनि। वाक़े जो नोटिस वठी मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऑस्ट्रेलियाई क्रिकेट टीम पाकिस्तान खिलाफ 3 मैचों की T20 सीरीज खेडण लाइ लाहौर पहुंची वई। सुभाणे का पाकिस्तान खिलाफ शुरू थींदड़ T20 सीरीज की पहली मैच में ऑस्ट्रेलिया की टीम की अगवानी ट्रेविस हेड कंदो। ऑस्ट्रेलियाई मीडिया मूजिब कप्तान मिचेल मार्श और विकेट कीपर बैट्समैन जोश एंगलर्स के पहली T20 मैच में आराम ॾियण ते गौर कयो पियो वञे। बलोचिस्तान के मुख्तलिफ जिलन में वक्फे से बर्फबारी। आज़ाद कश्मीर और मरी के अक्सर इलाक़न में बर्फबारी रुकजी वही। मरी जा समूरा रोड ट्रैफिक ले खुली विया। कराची में गर्मी पद घट में घट 11.5 डिग्री सेंटीग्रेड रहन जो रिकॉर्ड। ईंदड़ 24 कलाकनि दौरान मौसम खुश्क और रात जो थधि वधी वञण जो इम्कान।